अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जीएस उम्मीद तव्हीं सभु ख़ुशि हूंदा साथी हिकिड़े नंढे मसइले ते था ॻाल्हायूं जेको तव्हांखे सम्झ में ईंदो त ॻाल्हायूं छा ते था। उहो इहो आहे त हिन धरती समेत हिन जेका पूरी काइनात असांजे तव्हांजे आॾो आहे, जंहिंजो बि वजूद आहे, जेका बि शइ ज़ाहिर थिए थी, साइंस चवे थी त इन सभ में हरकत आहे, चुरपुर आहे ऐं उहा सभु शइ माना तब्दील थियण जे अमल में आहे। हिकिड़े पासे खां सही बि लॻंदो आहे। मिसाल तौर कल्ह असां ॿार हुआसीं, अॼु जवान आहियूं, सुभाणे पोड़ा थी वेंदासीं। कल्ह धरती ते असांजे शहरनि में जेके ॻोठ आहे, जेके शहर आहे, अॼु उअं ई न आहिनि। कल्ह जो जेको माण्हू हो, अॼु जो उहो न आहे। हर शइ जॾहिं तब्दील थिए थी, हर शइ जॾहिं मटिजे थी, त साबित थो थिए त हर शइ में पाण में अंदरि हरकत चुरपुर आहे। अञा बि हीअं हिकिड़े दुनिया जे ॾाहे माण्हू चयो त शयूं मरंदियूं जीअंदियूं न आहिनि, मटिबियूं आहिनि। कीअं? बिजो ज़मीन में सारी, पोइ उहा फसल थी, पोइ पलाड़ थियो, पोइ बाहि ॾिनीसीं, पोइ खाक थी, पोइ वरी साॻी मिटी में मिली वई। माना शयूं मटिजी वरी बि फिरी आहियूं। मिसाल हिकिड़ी जॻह आहे न, असां हुनखे ड्राईंदा त ढेर अची वेंदी, पर चुरपुर कीअं आहे? पथर हिकिड़ो आहे न, असांजी सम्झ में न ईंदो आहे त इहो चुरे थो या पुरे थो। इहो पथर खे असां चवंदा आहियूं बेजान आहे, पर हक़ीक़त में उन पथर में अंदरि बि पाण जो पाण में चुरपुर हूंदी आहे। ईअं जीअं असां बस में वेठा आहियूं, जहाज़ में वेठा आहियूं, हक़ीक़त में असां त वेठा हूंदा आहियूं, पर हक़ीक़त इहा आहे त उहो जहाज़ पाण चुरपुर हूंदो आहे, उहा बस पाण हलंदी आहे। ईअं ई एटम, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, जेसी ताईं इलेक्ट्रॉन हिन जे चुरपुर में न आहे, जंहिं बि शइ में इहे शयूं न आहिनि, उनजो वजूद ई न आहे, उहे शयूं ज़ाहिर ई न आहिनि। पर जेका बि काइनात में शइ आहे, इन जो अञा सादो मां हीअं ॾींदो आहियां कॉमेंट असां खे, त सचो निस्बत ई हूंदो आहे, कतई न थींदो आहे। कल्ह ऐं अॼु साॻियो सच उअं ई हुजे, ईअं न आहे। मिसाल मूं अॻो बि ॾिनो न, त कल्ह आउं ॿार हुउसि, अॼु जवान आहियां, साॻियो सच न बीहंदो। उहो इन करे जो जेका शइ हीअ इर्तिका आहे, जेको चकर आहे, हीअ जेको फेरो आहे शयुनि में, रोज़ सिज उभिरे थो, रोज़ मसइला नवां आहिनि, रोज़ ज़रूरतूं नयूं आहिनि, रोज़ ॻाल्हियूं नयूं आहिनि, रोज़ वाक़िया नवां आहिनि। जॾहिं वाक़िया नवां आहिनि, ॻाल्हियूं नयूं आहिनि, माहौल नओं आहे, नवाण थी अचे, त ईअं वक़्तु ऐं हालतुनि सां इंसान खे ख़ुदि पंहिंजो पाण खे बि नओं थियण जी ज़रूरत आहे। मिसाल तौरु अॼु जेको कमु थियो मूं ज़िंदगी में कयो, सुभाणे ईअं न हूंदो। में बि हुजे, पर ईअं न हूंदो आहे, छो जो सुभाणो थिए थो। हाणे जॾहिं सुभाणो, इहा जेका चुरपुर आहे, जेका सुभाणे वारी, जेको नओं सुभाणो थियो, वरी सुभाणो थींदो, वरी थींदो, इहा जेका चुरपुर कराए थो, इहो साइंस चवे थी त इहा हिन काइनात जे हर शइ अमल में आहे। हिकिड़े माण्हू हीअं बि चयो त इहा जेका काइनात आहे, इहा हिकिड़ी गाॾी आहे, हिकिड़ो जहान वारी, जेका हिन सभिनि माण्हुनि खे खयो थी वञे। वक़्त सां, हालतुनि सां हर को पंहिंजे स्टॉप ते लहंदो थो वञे। असां ज़िंदगी गुज़ारियूं था न वक़्त ऐं हालतुनि सां। कल्ह बाबे वारा टुरियाड़ो ॾाढो, 4 ॾींहं पुराणो, अञा पर ॾाढो, उहे कोन्हनि। अॼु असां आहियूं, सुभाणे असां न हूंदासीं, को ॿियो हूंदो। हाणे इहा जेको रफ़्तार हले थी, जेका काइनात जी हर शइ में चुरपुर आहे, जेका मटिजे थी, जेका शिकिलियूं मटे, नई थी थिए, रोज़ नई, इन सां गॾु जेकॾहिं माण्हू या जेकॾहिं इंसान तब्दील नथो थिए, त पोइ उहो रहिजी थो वञे, गुम थी थो वञे, लटिजी थो वञे। जेकॾहिं वक़्तु हालतुनि ऐं ईअं जीअं शयुनि जी चुरपुर आहे, इन्ही सां गॾु इंसानु तब्दील थो थिए, इन सां गॾु इंसानु तकिड़ो थो हले, इन्हनि खे सम्झी अञा अॻियां थो हले, त उहो इंसानु कामयाबु थो थिए, उहो इंसानु अज़ीम थो। छो जो असां वटि अलाए केतिरनि तरीक़नि सां चई वेंदो आहे न, त हिननि शयुनि में चुरपुर न आहे। इहो साइंस थी ॿुधाए न, त काइनात जी हर शइ में हरकत आहे, काइनात जी हर शइ में चुरपुर आहे। जीअं मूं मिसाल नो पत्थर जो, लोह जो, जबल भले चुरपुर न करे, पंहिंजी जॻह न छॾे, पर हुन में, हुन जे अंदरि में, हुन में पाण में ख़ुदि में चुरपुर, हरकत, तब्दीली थियण जो अमल आहे। छो जो अॼु धरती ते इहे जेके जबल आहिनि, हज़ारे साल पोइते वेंदासीं त जबल न हूंदा। इहे जबल ठहिया आहिनि। ईअं हीअ जेका काइनात रोज़ नई थी थिए, इहा जेका काइनात हीअं रोज़ फिरे थी धरती, सिज जेको, सिज खे जेका रोज़ चकर थी, नवां मसइला, नवां ॻाल्हियूं, नवां सवाल ऐं नयूं शयूं रोज़ असांजे लाइ आणे थी। जॾहिं असां नयुनि शयुनि, नयुनि ॻाल्हि, नयुनि चुरपुर जे अमल सां पाण ख़ुदि खे तब्दील नथा करियूं, नथा मटिजूं, अॻियनि चुरपुरनि खे नथा सम्झूं, त पोइ असां रहिजी था वञूं, पोइते हलिया था वञूं, गुम थी था वञूं। इन्हीअ जे करे अंग्रेज़नि जे लाइ हिकिड़ो मिसाल चयो वेंदो आहे त 100 साल खां पोइ छा करिणो आहे, इहो अॼु तय कंदा आहिनि।
50 साल खां पोइ असांखे फलाणी जॻह ते छा करिणो आहे इहो अॼु तय कंदा आहिनि उन ते अमल करणु शुरू कंदा आहिनि। असां वटि त हिकु आम चवणी ईंदा न बाबा अॼु थियो सुभाणे जेको थियो पोइ ॾिठो वेंदो न। वक़्त सां गॾु वक़्त जी रफ़्तार सां गॾु हलणु, नवां ॾांव नवां रुख सिखणु, बहितरी जे अमल ॾे वधणु, इंसान जी सम्झ शऊर ख़ुदि वक़्त ऐं हालतुनि सां इंसान जी सम्झ ऐं शऊर बि मटिबो आहे, वधंदो आहे, तब्दील थींदो आहे। पुराणे दौर जे इंसान जी सम्झ शऊर ॾिसो, अॼु जे दौर जे इंसान जी सम्झ, इहा सम्झ अकुल ॾाहप उसूल आदर्श मोहबतूं प्यार नफ़रतूं जेके बि काइनात असांजी में शयूं आहिनि इहे सभु वक़्त ऐं हालतुनि सां ख़ुदि तब्दील थी असां ताईं पहुतियूं आहिनि ऐं वक़्त ऐं हालतुनि सां ख़ुदि अञा इहे तब्दील थींदियूं, छो जो इंसान जी शिकिल तब्दील थी थिए न। पुराणे दौर जे इंसान जी ॾिसो, अॼु जे दौर जे इंसान ॾिसो, सुभाणे जे दौर जे इंसान जी ॾिसो। ईअं हर शयूं जॾहिं मटिजंदियूं इन्हनि हरनि शयुनि सां ख़ुदि इंसान खे पंहिंजो पाण खे बि मटिजण ऐं तब्दील थियण जी ज़रूरत आहे। कल्ह जे दौर जो अंग्रेज़ मुल्क हो असांजो, जो पाकिस्तान ते बि जंहिंजो कब्ज़ो, इंग्लैंड, चवंदा त इंग्लैंड जो सिज ई न लहंदो, इंग्लैंड कोन्हे को सल्तनत उस्मानी आई, माण्हुनि जे तस्वर में बि न हो त हीअ सल्तनत रहंदी ऐं पोइ माण्हुनि जे ज़हन मां इहे सवाल निकिरंदा। अॼु अमेरिका ऐं असांजे ज़हन में सवाल ई कोन्हे त सुभाणे, पर इहा रहंदी। जेके जेके शयूं, जेके जेके मुक़दस जॻहूं, जेके जेके अज़ीम मुक़दस वॾा नाला, सिकंदर आज़म, हिटलर, सुकरात, वॾा नाला तव्हां खणो, कल्ह जेके पैदा थिया अॼु उहे न आहिनि। इहे सभु शयूं वक़्त हालतुनि सां मटिजंदियूं, बहितरी तरफ़ अॻिते नज़र वारे ख़्याल सां इंसान पंहिंजो पाण खे तब्दील करे, पंहिंजो पाण खे तब्दील करण लाइ पंहिंजो पाण वटि पहिरीं सवाल खणे, सोचे सम्झे ऐं अॻियां छा थींदो जेकॾहिं उन सां गॾु हले थो त बहितर हिन ज़िंदगी में करे सघे थो। जेकॾहिं अॻिते नथो हले, जेकॾहिं अॻियां इन्हनि सवालनि सां गॾु तब्दील नथो थिए ऐं उहो बीह थो रहे त शयूं बीठल आहिनि त कुझु न करे सघंदो।